पासे वहां अपडेट नालू नारी जो लाश हथायो आहे इलाइक़े में नारी रेहाना मला के क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। अवांखे अपडेट कर रहा आहियूं मीरपुर बठोरो मां। बिल्कुल नाज़रीन, अहम खबर है मीरपुर बठोरो में नारी जो घर में लाश हथायो आहे, जॾहिं त इलाइक़े में नारी रेहाना मला के क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर बठोरे जे मला पाड़ी जी रहवासिन रेहाना मला जो मथे में धक लगल लाश घर में मिलियो आहे। आगाह क्यों पिया मीरपुर बठोरो में नारी जो घर में लाश हथायो आहे, जॾहिं त इलाइक़े में नारी रेहाना मला के क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। लाइन ते मौजूद है इंतजार अपडेट कजो। जी बिल्कुल, मीरपुर बठोरो के मोनू टेक्निकल कॉलेज वठा एक घर में नौजवान नारी 16 साल रेहाना वलद इब्राहिम मला जो लाश जो हथायो है, जैसे तो बठोरो पुलिस पहुंची लाश पंहिंजी तहवील में वरितो है। ठीक है, इंतजार, बड़ी मेहरबानी अवां जी तफ़सील खां।